सिंध जे नाले वारे इनकलाबी मज़ामती शाइर मोहम्मद ख़ान मजीदीअ जी न्याणी मरियम मजीदी लाडाणो करे वई आहे। मरियम मजीदी मुख़्तसिर बीमारी सबब हैदराबाद में दमधणी हवाले कयो। मरहूमा जो मढ़ हैदराबाद खां सिजावल मुंतक़िल कयो पियो वञे। इन हवाले सां सिजावल जे मजीदी महले में तॾो विछायो वियो आहे। सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सरदार अली शाह मरियम मजीदी जी लाडाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ क़ौमी अवामी तहरीक, सिंध कल्चर फोरम, सिंधी अदबी संघ समेत ॿियनि धुरियुनि पारां मरियम मजीदी जी लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। सिंध जे नाले वारे इनकलाबी ऐं मज़ामती शाइर मोहम्मद ख़ान मजीदी जी न्याणी मरियम मजीदी लाडाणो करे वई आहे। मरियम मजीदी मुख़्तसिर बीमारीअ सबब हैदराबाद में दमधणी हवाले कयो। मरहूमा जो मढ़ हैदराबाद खां सिजावल मुंतक़िल कयो पियो वञे। इन हवाले सां सिजावल जे मजीदी महले में तॾो विछायो वियो आहे। सक़ाफ़त वारे सूबाई वज़ीर सरदार अली शाह मरियम मजीदी लाडाणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। ॿिए तरफ़ क़ौमी अवामी तहरीक, सिंध कल्चर फोरम, सिंधी अदबी संगत समेत ॿियनि धुरियुनि पारां मरियम मजीदी लाडाणे ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे।